सचो सतराम। पाण साहब विस्पतवार एकांतवास के प्यार भरे अवसर ते उन्हीं सचे साईं जी रहमत पाइण जे लाइ सदन दावन में आयूं। सोड़ी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत के पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधायूं। एकांत यानी हिक थिया उन्हीं मालिक सा उन्हीं ईश्वर सा पर उनका जड़े पंहिंजो पाण सां हिक थींदासीं त पोइ मालिक सां हिक थी सघंदासीं। ऐं इन जे करे मौन ऐं मौन में व्यर्थ मौन यानी खामोशी ऐं व्यर्थ यानी वृत्ति के सुधारण पंहिंजी हालत रहत के बेहतर करण। ऐं मौन एक रखियो वेंदो आहे ऐं ॿियो धारियो वेंदो आहे। जेको मौन रखियो वेंदो आहे उनजो मक़सद असां ख़ामोशी अख्तियार कईसीं। ऐं जेको मौन धारियो वेंदो आहे उनजो मक़सद हूंदो आहे बाहरी ख़ामोशी सां गॾु अंदर की खामोशी में धारण कईसीं, अंदर की हलचल के भी रोकियो से या रोकण की कोशिश कईसीं। ऐं जॾहिं असां ॿाहिरियों मौन रखंदा आहियूं उहो बि पहिरियों ॾाको त ठीकु आहे। छाकाणि त ॿाहिरि ॻाल्हाए ॻाल्हाए ॿुधी ॿुधी चई चई असां हमेशा पंहिंजो पाण विञाईंदा रहंदा आहियूं ऐं तक़रीबन जेकॾहिं गहराई सां ॾिसंदासीं सभु त जेको ॻाल्हाईंदा या ॿुधाईंदा आहियूं हरू भरू घणो करे को ॿुधंदो बि कोन्हे। असां सभु ॾिसंदासीं घर में हुजूं परिवार में हुजूं माहौल में हुजूं दोस्ती में हुजूं जंहिं बि कुछ समझाइण या चवण या ॿुधाइण जी कोशिश कंदा आहियूं त ॿुधंदो केरु आहे। हर हिकु ॿुधाइण लाइ बि तयार वेठो हूंदो आहे।
अञा मुंह में जो ॿ लफ़्ज़ मुश्किल सां कढिबा आहिनि त शायदि ॿिनि जी जॻह ते 12 ॿुधणा पवंदा आहिनि। हर हिक जी इहा हालत हूंदी आहे। हर हिकु माहौल, हर हिकु जॻह, हर हिक सां तक़रीबन इहा ई हालत हूंदी आहे। ऐं जेतिरी एनर्जी, ऊर्जा, शक्ति, ताक़त असां पंहिंजी ॻाल्हाइण में विञाईंदा आहियूं, ॻाल्हाए ॻाल्हाए थकी पवंदा आहियूं, ईअं लॻंदो आहे ॼण भितनि सां मथो था मारूं। ऐं भितनि सां मथो इन करे चयो वेंदो आहे, जॾहिं भितनि सां मथो मारिबो त भितनि ते कोई असरु कोन पवंदो, पंहिंजो ई मथो फाड़बो। ऐं तक़रीबन चई चई असां ॾिसंदासीं हर कंहिं पंहिंजो मथो ॾारे विधो आहे। छाकाणि त हर कंहिं ॿियनि खे चयो आहे, ॿुधण लाइ कोई तयार ई न आहे। जहिड़े नमूने कोई पाण ॿुधण लाइ तयारु कोन्हे, साॻे नमूने ॿियो को ॿुधण लाइ कंहिंजी तयारु कोन्हे। हर को पंहिंजी ॿुधाइण में पूरो आहे। ऐं गहराई सां ॾिसंदासीं, घर हुजे, परिवार हुजे, माहौल हुजे, समाज हुजे, हक़ीक़त में घणे ॻाल्हाइण जे करे, चवण जे करे या ॿुधाइण जे करे ई हक़ीक़त में चङनि भलनि जी इज़त उन में हली वई आहे। उनको बहितर न ॻाल्हाइजे, कॾहिं कॾहिं लॻंदो आहे उहो चङो, भई उहो ख़ामोशी बहितर। त पोइ बि शक्ति त बचंदी, जेका ताक़त आहे हरू भरू त न वेंदी। कोई नंढो हुजे, वॾो हुजे, पंहिंजो हुजे, परायो हुजे, कोई बि ॿुधण लाइ तयारु कोन्हे। हर को पंहिंजी शक्ति विञाईंदो पिया, ॿुधाए ॿुधाए। तंहिंजे करे उन शक्ति खे बचाइण जे लाइ, ऊर्जा खे बचाइण जे लाइ पोइ मौन रखियो वेंदो आहे। भई ठीकु आहे, ख़ामोशी बहितर रखो, ॿुधे उहे कोई नथो थिए तो ख़ामोशी चङी। ॿियो मौन धारियो वेंदो आहे। भई ख़ामोशी त अख़्तियार कईसीं, हर भरू अंदर जी हलचल में घड़ी न हुजे। छाकाणि त आमतौर माण्हू जेको चई न सघंदो आहे, वरी अंदर में पचंदो रहंदो आहे। अंदर में तमामु घणो हलचल हूंदी आहे, अंदर में एॾा ख़्याल ईंदा आहिनि, एॾा वीचार ईंदा आहिनि। अंदर में क्रोध, साड़, जलन, भई न ॿुधो आहिनि, ही न कयो आहिनि, ही न चयो। अंदर जी हलचल एॾी घणी हूंदी आहे जो इंसान ईअं टकंदो आहे जीअं खीर खे ढक ॾिनल हुजे, हेॾो बाहि हुजे, तो टकी टकी जॾहिं ओभारो खाईंदो आहे तो ढक खे बि उछलाए छॾींदो आहे, सॼो ॿाहिरि निकिरी ईंदो आहे। साॻे नमूने अंदरि पची पची वरी हुन अहिड़ो उभार खईंदो आहे, एॾो सड़ंदो आहे जो पंहिंजो पाण खे जलाए रखंदो आहे, पंहिंजो ई पाण खे फाड़े रखंदो आहे खीर जे ढक वांगुरु, पंहिंजो पाण खे टोड़े रखंदो आहे। इन करे केतिरी बीमारियूं, केतिरी तकलीफ़ूं, केतिरी मन जा वीचार, ख़्याल, उहे सभु हलंदा आहिनि। तंहिंजे करे मौन धारण जो मक़सदु आहे वरी ख़ामोशी वठ, अंदर जी ख़ामोशी। ॿिए जायो कयो, उहो चवे, उहो जेको बि वणेसि, मां पंहिंजी शांती छो विञायां, पंहिंजी शांती भंग छो कयो। ऐं कॾहिं बि इहा हक़ीक़त हूंदी आहे, ग़लती ॿियो करे, क्रोध या साड़ पाण खे अंदर में या ॿाहिरि, हक़ीक़त में ग़लती करण वारे जी सज़ा पंहिंजो पाण खे ॾियण हूंदी आहे। कई उन सड़ियासीं असां, कई उन क्रोध असां कयोसीं, कई उन जलियासीं असां। इन करे जेतिरो थी असां अंदर जी शांती,
अंदर में सुकून वठण जी कोशिश कयूं, जेके मौन धारण चयो वेंदो आहे, मौन धारण कयूं, रखियोसीं सही, हाणे थोरो धारण कयूं। यानी जेको कुझु चवे कोई ॻाल्हायो ते हलचल भई जेतिरो थिए घटि करो। वो हलचल असां घटि तॾहिं करे सघंदासीं जॾहिं असां ॿाहिरि वांगुरु ॿियनि खे ॻाल्हाइण छॾे करे मौन रखियोसीं, वरी ॿियनि जी ॻाल्हियुनि खे छॾे करे मौन धारण जी कोशिश कईसीं, असांखे ख़ामोशी आई त पोइ हाणे बि जेका ख़ामोशी आई, अंदर में शांती आई, त असांजे अंदर में शांती तॾहिं बि ईंदी जॾहिं असां पंहिंजो पाण खे आहिस्ते आहिस्ते मज़बूत कंदा वेंदासीं। मज़बूत कंदा वेंदासीं, इन जो मक़सदु इहो न आहे त को ॿियो लाहे वठे असां ख़ामोश हुजूं। मज़बूत कंदा वेंदासीं, इन जो मक़सदु आहे त असां पंहिंजो पाण में सुधारो आणींदा वेंदासीं, पंहिंजो पाण खे बहितर कंदा वेंदासीं, पंहिंजो पाण खे चङो कंदा वेंदासीं। छाकाणि त हमेशह लफ़्ज़ तॾहिं ॿुधण में पवंदा आहियूं जॾहिं कोई ग़लती कंदा आहियूं या ग़लति हलंदा आहियूं। जेकॾहिं ग़लति कंदासीं न त ॿुधणा छो पवंदा। असां जे कर्म जे फल ते यकीन रखंदा आहियूं, भई ग़लति फल मिलंदो तॾहिं जॾहिं कोई ग़लति कमु कंदासीं, जॾहिं ग़लति कमु कंदासीं न त असांखे फल छो मिलंदो। तंहिंजे करे वरी ख़ामोश वेही करे घड़ी खनि पंहिंजो पाण सां ॻाल्हायूं, पंहिंजो पाण खे ॾिसूं, ॿियो छा थो करे उनखे छॾे ॾियूं, ॿियो कीअं थो हले घड़ी खनि उनखे छॾे ॾियूं। हर रोज़ कुझु वक़्तु वेही करे सिर्फ़ु पंहिंजो पाण सां ॻाल्हायूं, पंहिंजो पाण खे ॾिसूं त सॼो ॾींहुं मां छा कयो, ऐं पंहिंजो आईनो सॼे ॾींहं जो हर भरू 5 मिंटनि खां वधीक कोन हूंदो, 5-7 मिंटनि में सॼो फिरी ईंदो आहे। असां हिकु ॾींहं खे ॾिसंदासीं भई कंहिंसां ग़लति हलियो, कंहिंसां ग़लति ॻाल्हायो, कंहिंसां ग़लति तरीक़ो अपनायो, कंहिंखे परेशान कयो, कंहिंखे ॾुखायो, कंहिंखे छा कयो, सिर्फ़ु पंहिंजो पाण सां ॾिसंदासीं, ॿियो कुझु बि न। पोइ जॾहिं ऐं पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं न हर रोज़ तमामु थोरी थोरी नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं हूंदियूं, एॾियूं वॾियूं हूंदियूं बि कोन्हे। कंहिंसां ॻाल्हायोसीं, कंहिंसां थोरो ॻाल्हायोसीं, हर कोई वॾी ॻाल्हि कोन्हे हूंदी। भई कोई थोरो सही तरीक़े सां गुज़रियो न, कंहिंखो गिलास किरियो, कंहिंजे लाइ ॿिए कंहिं ॿुधाए तुंहिंजे लाइ हीअं चई पए, हाणे पतो ई कोन्हे उन चयो अलाए न चयो, छा थियो ख़बर बि कोन्हे। भई कंहिं नंढे कोई ॿार को कोई लोॾो आयो, पाणी हारियो या गिलास किरियो, इन जो मक़सदु ॻाल्हियूं नंढियूं नंढियूं हूंदियूं, मक़सदु छड़ो गिलास किरियो या पाणी हारियो, पर ॻाल्हियूं एतिरियूं हूंदियूं नंढियूं नंढियूं जेके चइजे। उन ते असां क्रोध थियासीं, कुझु चयोसीं, पर घड़ी कंदी सोच हुजे भई इहो गिलास उनखो किरियो, अगरि मांखो किरियो त भला छा करां। नंढड़ी नंढड़ी सोच, ॿिए सां कीअं हलियोसीं, पहिरियों ॿियो असां सां कीअं हलियो उनखे ॾिसणु,
बड़ी गाल भाई मां बेसकी है भाई कंहिंखे मां ॻाल्हायो त छो ॻाल्हायो भाई एतिरी का ॻाल्हि हुई वॾी जेतिरो मां पंहिंजो पाण खे आग बगोलो करे छॾियो अहिड़ो उन कुझु कयो सही जेकॾहिं जेतिरो मां क्रोध कयो इहा हक़ीक़त आहे जेको मां चई करे कुझु बि करे छॾियो छा उहो वाकई हुयो या न हुयो हिकु ॾींहुं जो असां ॻाल्हियूं ॾिसंदासीं कोई तक़रीबन ॻाल्हियूं हूंदियूं ई न ऐं असांखे थोड़ी थोड़ी ॻाल्हि खे असां सिधो करूं न भई तमामु सवलो कमु हूंदो आहे जीअं असां पंहिंजे घर खे ॾिसूं असांजो घर हूंदो आहे असांजे घर में सभु सामान पंहिंजी चङे नमूने हर हिकु जॻह ते रखिया रहे कमरो हुजे घर हुजे कुझु बि हुजे अगरि उते सही रखिया रहे उहे चङा लॻंदा या कोई किथे पियो हुजे कोई किथे पियो हुजे उहो चङो लॻंदो पोइ असां पाण ॾिसूं या कोई महिमान अचे असांखे कहिड़ो चङो लॻंदो आहे घर जो माहौल साफ़ सुथरो हूंदो असां बिल्कुलु सुकून में हूंदा आहियूं शांति में हूंदा आहियूं असां तक़रीबन ॾिसंदासीं न घर में कोई तक़रीबन वॾी ॻाल्हि कोन्हे में हूंदी सामान जेको हिते हुते रखियो हूंदो आहे न पोइ हुते रखियो हुन कयो न लभियो घणो करे झगड़ो छड़ो हुन ते हूंदो आहे ॿियो कुझु बि कोन्हे हूंदो नथी ॻाल्हि हिते भई कमरे में ॿियो गिलास कोन्हे पाणी आहे हाली गिलास न आयो माना गिलास न पियो हूंदो त ॻोल्हण में जेसि ताईं गिलास ॻोल्ह लभिजे या ॿिए पासे ॾिसूं पासीरो पियो रहे हाली कंहिंखे न कंहिंखे साड़े रखंदासीं नथी ॻाल्हि भई वाशरूम में वियासीं सुबुह जो उथियासीं भई बुर्श खयोसीं पेस्ट कोन्हे या बुर्श कोन्हे पियो हुते जॻह ते जेके लफ़्ज़ निकिरंदा आहिनि मालिक रखे पियो काॾे मोह आवे काॾे ॿुॾावे छा कयो त अलाए छा छा निकिरंदो आहे हाणे भई हिकु पेस्ट या बुर्श छड़ो कोन्हे रखियो हूंदो असां कंहिंखे मारे छॾूं ॿोॾे छॾूं अलाए छा छा करे छॾूं हाणे कहिड़ी चकाई आहे यानी घर में सॼियूं ॻाल्हियूं हूंदियूं का वॾी ॻाल्हि हूंदी कोन्हे कंहिं महिल पेस्ट कोन्हे कंहिं महिल बुर्श कोन्हे ॿी जॻह ते पियो आहे कंहिं महिल गिलास कोन्हे ऐं हक़ीक़त में ॾिसंदा त सेटिंग त पंहिंजी कोन्हे जिथे ईंदो आहे उते रखी छॾींदा जिथे ईंदो आहे उते उछलाए छॾींदा जेकॾहिं असां सही जॻह ते रखूं भला उहो बि जहिड़ो न थिए हाणे ॿिए खे ई साड़ियोसीं पाण खे ई साड़ियोसीं घर जो झगड़ो ॾिसंदासीं न भई कंहिं महिल रोटी आई भई आयासीं पाण देरि सां जेकॾहिं अॻु में पकड़ हूंदी आहे कुझु ओड़ी ॻाल्हि सवाली खे ईअं उछलींदा आहियूं ॼण ॿिए खे सिर लाहे रखोसि चकर वांगुरु फिरंदी पई ॼण मुंधी पंहिंजी लही वई यानी थोरी थोरी ॻाल्हि उनमें असां एॾो घणो हिकिड़ो बदिलो वठंदा आहियूं या एॾो ॻाल्हाए विझंदा आहियूं जो ॿिए खे साड़े रखंदा हूंदियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि इन करे थोरो पंहिंजो पाण सां ॻाल्हायूं भई कहिड़ी ॻाल्हि आहे छाजे करे एतिरो थियो का वॾी ॻाल्हि हूंदी कोन्हे असां ॾिसंदा कोई सॼे ॿार में घर में कोई कंहिंखे थोरो थोरो लफ़्ज़ चवे ॿियो कोई ॻाल्हाए कोई झगड़ो करे त पोइ केॾो झगड़ो थी वेंदो आहे केॾो हिकु ॿिए जा नफ़रतूं फैलिजी वेंदियूं आहिनि छड़ो कोई ॿार खे धड़को ॾे कोई पाड़े वारो या कोई धारियो कोई धक हणे या कुझु थिए असां हिकिड़े थोरे गिलास जे करे थोरी पेस्ट जे करे थोरी बुर्श जे करे थोरे बगे निकिरण जे करे कोई कंहिं ॻाल्हि ते काॾे मुंहुं आवे छा कयो भई ॿुधी भरो सॼो घर तबाह कयो अथव अलाए छा छा लफ़्ज़ निकिरंदा आहिनि एॾा ख़राब लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं ख़राब लफ़्ज़ ॿुधंदा आहियूं जो हक़ीक़त में कंहिं धारे सां जहिड़ो थींदो आहे हलो उहो चंबा मारींदो आहे लकुण मारींदो आहे
कुछ खसे वेंदो आहे। असां जेके गिलास ते पंहिंजनि खे मारण जे लाइ तयारु हूंदा आहियूं, पंहिंजे लाइ बोड़ण लाइ तयारु हूंदा आहियूं, पंहिंजे लाइ अलाए छा छा लफ़्ज़ ॻाल्हाईंदा, वॾा पोयां पोयां अॻियां सभई ॿोड़े करे पूरा कंदा आहियूं, मारे पूरा कंदा आहियूं। न कंहिंजा वॾा छॾींदा आहियूं, न पोयां छॾींदा आहियूं, न अॻियां छॾींदा आहियूं। थोरी ॻाल्हि जेकर त जेकॾहिं ॻाल्हि नंढड़ी हूंदी आहे, पर जेकॾहिं असांखे जेके वॾा हूंदा, केॾा सियाणा हूंदा, समझदार हूंदा, ॾिसंदा हुआसीं, हू चवंदा भई वेहण जो तरीक़ो सेखारिजे, भई कंहिंसां कीअं वेहिजे। कंहिंसां कीअं हुजे, कंहिंसां कीअं ॻाल्हि चवंदा, भई पाणी जेको आहे कंहिंखां घुरिजे न, पाण पीजे। हे वॾनि जो रवाजु हूंदो, चवंदा वॾा त नंढा हूंदा त भई पाणी पाण भरे भरियो, कंहिंखां घुरो न, थाली पाण खणी करे पुॼाइजो। भई कंहिंखे जूते में हथ न विझण ॾियो, पाण पायो। थोड़ी थोड़ी ॻाल्हियूं हूंदियूं, पर कम जो हूंदियूं। भई कंहिं वॾे जे अॻो न वियो, कंहिं वॾे जे साम्हूं न ॻाल्हायो, या ॿुधण जी कोशिशि कयो। जिथे वञो मान मर्यादा सां हलो। थोड़ी थोड़ी ॻाल्हियूं नंढड़ियूं हूंदियूं, पर जेकॾहिं असां अपनायूं वॾे कमाल जूं चीज़ूं हूंदियूं। हिकिड़ो घर हो, उन घर में हिकु महिमान वियो, भई उनजे घर में सभु सामान पंहिंजी जॻह ते रखियो। हिकिड़े कोने में फोन रखियोसि, ॿाहिरो पाणी रखियो, जा गिलास उते रखियासीं, पोइ पाणी जो मटको जेको बि कुझु हुयुसि, कपूं जा घोड़े रखियोसि, किटली हर हिकु पंहिंजी पंहिंजी जॻह ते रखियासीं। महिमान पियो तो कि भाई वो तो पानी खड़ी करे फिर नहीं अची, वरी हुन ॻाल्हाए पियो, घड़ी घड़ी फोन जी रिंग पई वॼेसि, तो घड़ी घड़ी होॾे रिंग खड़ी करे होॾे ॻाल्हाइण पियो वञे, वरी ॻाल्हाए करे वरी मोटी करे वेह पियो, वरी वञे पियो रिंग अचे, वरी उतो वञी करे ॻाल्हाए अचे पियो। उन जेको कमु हुजे सरको उते पंहिंजो करे पियो अचे। हिन चयो तो उनखे चल घड़ी घड़ी उथे थो फोन जे लाइ, हर को ॾिसो तेको फोन खणी करे हिते खणी रख न। हू चयो न फोन तो मैं हिते रखां, ॿई फ़र्क़ु न पवंदो, पर छा आहे न, मां घर में हुन कमु त कोन्हे जेको वेठो आहे थियो। इन करे फोन जे बहाने मुंहिंजो घड़ी घड़ी उथण करे मुंहिंजो एक्सरसाइज वॉक बि थी वेंदी आहे, घड़ी घड़ी उथण हॾ बि हलंदा नी, इन करे उहो बि कंदो आहे। भई पाणी मां इन करे रखियो, ऐं ॿिए खे रखां, जेको ईंदो हर को हुते पीअण वेंदो आहे, वञी करे हर को पाण पी ईंदो आहे, त घर बि ख़राबु कोन्हे थींदो, काॾे हारबो बि कोन्हे, ऐं जंहिं जॻह ते हर को वेही करे सुकून सां पंहिंजो पी ईंदो, कंहिंखे घुरण जी ज़रूरत बि कोन्हे। जेकॾहिं ईअं हूंदो त हर को कोई हुनखो घुरंदो, हुनखो चवंदो, सॼो माना पंहिंजो घर पाण बि ॾींदासीं, कंहिं महिल गिलास किथे हूंदो, कंहिं महिल कुझु हूंदो, हिकु ई जॻह ते पियो त सभु वेंदा आहियूं, पंहिंजा पी ईंदा आहियूं। ऐं हर जॻह ते पंहिंजा पंहिंजा जेके हुन सामान रखिया, इन करे सदाईं घर में सुकून शांती, रोटी बि हिकु जॻह ते वेही करे खाधी, जेको बि हुयो जॻह हुई हर को हुते खाई अचे। त जॾहिं असां कोई सलीक़ो आणींदा आहियूं पंहिंजे घर में या कंहिं जॻह ते, तो केतिरो चङो लॻंदो आहे। साॻे नमूने जेकॾहिं असां पंहिंजे जीवन में सलीक़ो आणींदासीं, उहो तरीक़ो बहितर कंदासीं, असांजी ज़िंदगी बि ओतिरी बहितर थींदी, असांजो जीवन बि ओतिरो बहितर थींदो। तंहिंजे करे जेके असांखे वॾा सेखारींदा, मान हुजे, मर्यादा हुजे, उन सां रखो। ऐं जंहिं जॻह ते असां हुजूं, अगरि असां उन खे फॉलो करूं, केॾो सुठो लॻंदो आहे। जीअं असां पंहिंजे घर में
सब पंहिंजे घर ते ॻाल्हि रखंदा आहियूं सभु पंहिंजो पाण में। छाकाणि त असां में सुधारो तॾहिं ईंदो, सभु बहितर तॾहिं थींदा। सभु नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं पंहिंजो पाण में थोरियूं बहितर कंदासीं। छाकाणि त नंढियूं ई ॻाल्हियूं अॻिते हली करे वॾियूं थी वेंदियूं आहिनि। हिकिड़ो शख़्स हुयो, मां जो किनो ॾाढो चङो वक़्तु तस गुज़ारे वियो। ॾाढो अमीर हूंदो, ख़ानदानी अमीर हो, पर पोइ जी हालत चङी न रही। उनजो जेको कारण हो, हिकु दफ़ो वेठो संत वेठो हुअसि काॾे, संत बि मूंखे ॿुधाए वेठा थोरी माल चए छा त पाणी हुयो, मां खणी जग साफ़ कयो, पाणी खयूं, थोरो पीतो मूं उछलाए छॾियो गिलास तो न। संत मूंखे चवंदो आहे पाणी उछलाए, मां चयोमांसि पाणी उछलाइण में छा थींदो आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे? चए न, जेके तूं पाणी उछलाए छॾींदे न तोखे आदत पइजी वेंदी। अॼु तूं पाणी जो क़दुरु न कंदे, सुभाणे खीर जो न कंदे, उहो हारे छॾींदे। खीर जो क़दुरु ख़तमु थी, तेल हारे छॾींदे। तेल जो क़दुरु ख़तमु थी, पंहिंजो पेर तिरकंदो ई, कंहिंजी परवाह न कंदे, तिरकंदो ई माना कंहिंजी परवाह न कंदे, कंहिंसां कुझु ॻाल्हाईंदे कुझु कंदे, ऐं उहे टपड़ खोड़ थी वॾनि जा, मनमानी कंदे, क़दुरु रहंदो ई न। अहिड़ी करे पैसा विञाइण जी कोशिशि कंदे, मां कहिड़ी परवाह आहे, मां कहिड़ी उॾाइण कंदे, ऐं टपड़ पूरा थी वेंदा। इन करे हाणे असां पाणी रोकींदा आहिनि, सभई टपड़ रोकिजी वेंदा। त मां चयोमांसि हाणे एॾो मथो मारां, पाणी को पोइ तेल वेंदो, खीर वेंदो, खीर को तेल वेंदो, छा थींदो, पाणी में छा थींदो? चए हक़ीक़त मां ओड़ी माल मां कोन ॾिठो, पर हक़ीक़त में मूंखे पाणी जी आदत पई आहे, आहिस्ते आहिस्ते मुंहिंजा सभु टपड़ विया। हाणे मूंखे रोटी बि घर में ॾुखी आहे। तंहिंजे करे थोरी थोरी ॻाल्हि जेका आहे शुरू में संभाले वरबी आहे, तो अॻिते हली करे बहितर थींदी आहे। अॻिते हली करे उहा चङी थींदी आहे। असां घर में आहियूं, असांजे घर में किचन में हूंदो आहे, रहण जो कमरो बि हूंदो आहे, ॿारनि जो कमरो बि हूंदो आहे, ड्राइंग रूम बि हूंदो आहे, बाथरूम बि हूंदो आहे, गैलरी बि हूंदी आहे, ॿार पधरो बि हूंदो आहे, गेस्ट रूम बि हूंदो आहे। घर में केतिरा कमरा हूंदा आहिनि, पर जेकॾहिं असां ॾिसंदासीं त जहिड़े नमूने असां पंहिंजे कमरे में रहंदा आहियूं या वेहंदा आहियूं, उथंदा आहियूं, ॿारनि जे कमरे में वेही सघूं था। अगरि वेहींदासीं त चङो लॻंदो। जहिड़े नमूने ॿारनि सां वेहींदासीं गॾु गॾु, ओड़े नमूने ड्राइंग रूम में वेही सघूं था। जहिड़े नमूने ड्राइंग रूम में आहियूं, साॻे नमूने असां किचन में वेही सघूं था। जहिड़े नमूने किचन में साॻे नमूने गैलरी में वेही सघूं था। जहिड़े नमूने गैलरी में साॻे नमूने असां बाथरूम में वेही सघूं था। जहिड़े नमूने बाथरूम में साॻे नमूने टॉयलेट में गेस्ट रूम में वेही सघूं था। घर सॼो असांजो आहे, लेकिन हर हिकु जॻह ते असां जुदा जुदा अंदाज़ अपनाईंदासीं, साॻे नमूने था वेही सघूं। घर सॼो असांजो आहे, जहिड़े नमूने वणे अहिड़े नमूने करूं। उहो बि असांजी मर्ज़ी आहे। असां ॿारनि जे कमरे खे पंहिंजो बनाए करे ॿारनि खे पंहिंजो ॾियूं, त वरी उते असांजी लिविंग साॻो नमूने अलॻि थी वेंदी, जुदा थी वेंदी। जहिड़े नमूने अॻ में असां कमरा रहंदासीं, हाणे ॿारनि जो कमरो आहे, उते असां नथा रही सघूं। जॾहिं हिकिड़े पंहिंजे साॻे घर में असां साॻे नमूने नथा रही सघूं, त पोइ
असां पंहिंजी सेटिंग खे छो ख़राब कई? इहा हिकिड़ी समझ हूंदी आहे, समझदारी हूंदी आहे। उनजे लाइ असां सिर्फ़ु पंहिंजो पाण खां पुछूं असां कीअं रहूं। साॻे नमूने पाणी आहे, पाणी असां उथी करे पीअण वियासीं, कंहिंखो घुरियोसीं, असां घुरियोसीं या मिलियोसीं, पर उनजी जॻह उथी करे वियासीं, पी करे आयासीं, असांखे वधीक पाणी जेको आहे स्वादिष्ट लॻंदो, वधीक बहितर लॻंदो। छाकाणि पंहिंजे हथ सां जेका बि चीज़ थींदी उहा बहितर थींदी। असां पंहिंजो बि ख़्यालु करूं, वरी असां ॿिए जो बि ख़्यालु कयूं, उन अदब आदाब जो बि ख़्यालु कयूं। जीअं आमतौर असां थोरी थोरी ॻाल्हियूं हिकिड़ी बहितर कंदासीं, असां घणनि ॻाल्हियुनि खां बचंदासीं। छाकाणि त जहिड़े नमूने असांजो अंदरि हलंदो आहे कंहिं ॻाल्हि ते या ख़ुशी महसूसु थींदी आहे, जंहिंजे लाइ उहे वाइब्रेशन्स असांजूं ॿिए ते पवंदियूं आहिनि। जेको असां ॿिए जे लाइ सोचींदासीं उहो हिकदमि असरु उन ते थींदो आहे, ऐं जेको उहो सोचींदो उहो असरु असां ते पवंदो आहे। तंहिंजे करे असां पंहिंजी सोच सां घणनि खे बदिलाए सघूं था। मां काफ़ी दफ़ा कयो आहे, ॾिठो बि आहे। अॻे मां चई चुको आहियां ॿ दफ़ा बि। हिकिड़ो मुंहिंजो साथी आहे, हुन जेको गुस्सो करे कावड़ करे उनखे बर्फ़ जा रोड़ा मोकिलियो। उहो मूंखे चवंदा बर्फ़ जा रोड़ा मोकिलियोसि, कैन भरे करे मथे दरगो थधो थिए। त पहिरीं दफ़ो पुछो था त रोड़ा कीअं? चऊं हुनखे पंहिंजी चङी सोच मोकिलियो जो दिमाग़ ते असरु थिए, जेतिरो घणो थिए उनखे बहितर सोच मोकिलियो जो थधो थींदो वेंदो। आस्ते आस्ते बर्फ़ थधो थींदो, थधो करे तंहिंजे करे उहो असरु असां ते गहरो पवंदो आहे। तंहिंजे करे असां हर उहा ॻाल्हि करूं जेका असांखे असरु ॿिए ते बहितर। अच्छा, जेको ॿियो जो असरु आहे वरी उहो असां ते पवंदो आहे, जहिड़ो उहो सोचींदो। तंहिंजे करे पंहिंजो पाण ते कोशिशि करो जीअं असांजो असरु ॿिए ते न पवे। जीअं असां हिकिड़ो सवलो मिसाल वठूं, गहराई से न, छाकाणि त असां सिर्फ़ु पंहिंजो पाण खे थोरो बहितर करण जी कोशिशि कंदा पिया। भई तो असां आयासीं, इहा हिते सभु वेठा आहिनि, त सभु वेठा हेॾो आयासीं, हेॾो ॿ ॼणा उथी करे बीह रहिया। हाणे हुनखे पतो ई न आहे, माण्हू हीअं कई खड़ो बीठो आहे, पंहिंजो रिश्तो खड़ो आहे, हुनजे लाइ बहितर बीठो आहे। लेकिन पोयनि घणनि जी बीहनि ख़तमु थी वई, घणनि जो दर्शन रुकिजी वियो। हाणे जंहिंजो दर्शन रुकियो, जेका उन्हनि जे अंदरि हलचल हलंदी पई हूंदी, उहा त बीहण वारे ते केतिरो नेगेटिव असरु छॾींदी, असां करे ॾिठो आहे। नंबर ॿिए में हिकु उन्हनि जी नेगेटिव असरु, नंबर ॿिए में उहे आया नी दर्शन करण आया नी, असांजो पुठियो ॾिसण त कोन्हे आया, जेके ई आया नी असांजो पुठियो ॾिसण आया नी। माना जेको असांजो दर्शन रोकियोसीं उहो असांजो पाप आहे। आयासीं असां देरि सां, लेकिन अॻे चइबो हो वॾा चवंदा भई हलो अहिड़े नमूने कई, ओरनि खे न हलो, ओरन करण सां जा पाप पंहिंजो पाण ते ईंदा आहिनि। आयासीं पाण सां, हले केॾनि को फिरी करे ओरन खे करे आयासीं, छा उहो चङो कमु कयोसीं, घणनि जा पाप खणी करे आयासीं, रस्तो बदिलाए आयासीं। सोली सोली ॻाल्हि आहे। असां केतिरनि खे ओरन खे आयासीं, अच्छा ज़रूरत बि एॾी कोन्हे, असां हेॾो बि अची सघूं था, ॿिया रस्ता बि अची सघूं था, उतो बि वेही करे ॿुधी सघूं था। भई असां हिते वेठा आहियूं, भई सभु कुर्सियूं सोफ़ा साफ़ा रखिया आहिनि, भई जॾहिं असांखे मथे वेहणो आहे त हुते वेही सघंदा आहियूं,
आमतौर पर हूंदो कुर्सी खड़ी करे जगो करे वेही रहंदो आहे, पोयनि जी सभिनी जी नज़र ख़तमु जेका बि आहे। हाणे माण्हू हिकु हली न सघे, इन करे कुर्सी जगो रखे, वरी अञा पोयनि सभिनी जूं वाइब्रेशन्स उबतियूं करे वरिते थो, कीअं ठीकु थींदो? सोलो सोलो कमु आहे कुझु बि। उन जॻह ते माण्हू पंहिंजी जॻह ते वेही रहे, भई कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे? जेको इहा वरी घणनि खे आदत हूंदी आहे, भई जिते घणी जॻह ते वेंदा, मंदरनि में हर जॻह ते फंक्शन हूंदो आहे, किथे बि भई विच में उथी करे बीह रहंदा आहिनि, भित सां भेण पोयनि सभिनी नज़रां बंदि आहिनि, त कहिड़ी चङाई आहे? या वरी हिकिड़ा माण्हू सेटिंग सां वेठा आहिनि, सभई जेके ई आया चङमूर साईं में आयो, ॿिया सभु सेटिंग सां वेठा, न रूमाल न हो, अची करे सभु जॻो करे वेही रहंदो। हल भई ॿारो रूमाल पाइण में पंहिंजी तोइन थो सम्झे, ओड़ी ॻाल्हि उनखे उते पुॼाए वञे, उहा बि ॾुखी ॻाल्हि आहे। हक़ीक़त में थोरी थोरी ॻाल्हि असांखे ईअं लॻंदी आहे, माण्हू खे ईअं लॻंदो आहे। मां हिकु सफ़र पियो करां ट्रेन में, सो माण्हू चाहींदो आहे मां करां बि न, हुजण बि खपे। वॾी ॻाल्हि माण्हू जी सोच हूंदी आहे, मां करां बि न पर हुजण बि खपे। जीअं आमतौर सां पुलिस खे ॾिसंदा, पुलिस जो मिसाल हूंदो अथव, पुलिस कॾहिं रस्ते वेंदे हथ ॾे भई बीहो, उनखे कॾहिं चङो सम्झो आहे? कॾहिं छा छड़ो पुछंदी आहे, भई काॾो आया आहियो, काॾे वेंदा बि, नालो छा अथव, केरु, बसि ईअं ई पुछंदी आहे, इंट्रोडक्शन वठंदी आहे, इनखां मथे काई ॻाल्हि कंदी आहे? तक़रीबन थोरो इंट्रोडक्शन वठंदी आहे, भई केरु, काॾो आया आहियो, भई ठीकु आहे। जे हथ ॾींदी आहे तॾहिं बि उन लाइ जेके कमेंट्स ॾींदा आहियूं या जेको ॻाल्हाईंदा आहियूं, उहो बि कंहिंखां ॿुधो कोन्हे। वरी जेकॾहिं हथ न थींदी आहे ऐं कुझु थी वेंदो आहे, भई 100 फुट ते खड़ी पुलिस हुई कोन, पहुती कोन, छा कयईं, कीअं कयईं, उहे बि सभु उनजी गॾु मौत आहे। हाणे हथ ॾे बि मौत आहे, न ॾे बि मौत आहे, काॾे वई? हथ ॾे ते बि बर्दाश्त नथो थिए। साॻे नमूने मंदर में ॾिसो था घणो करे, किथे ज़ोरी रुमाल पवंदा आहिनि, तॾहिं बि बर्दाश्त न थींदो। चवंदा आहिनि पाण पाए, कोई पाइण लाइ तयारु न हूंदो आहे। जीअं असां गिलास जो मिसाल वरितो या घर जो मिसाल वरितोसीं, भई जंहिं जॻह ते असां हूंदासीं, ड्राइंग रूम में हो, लिविंग रूम में हो, चिल्ड्रन रूम में हो, जाते उन अदब आदाब खे फॉलो कंदासीं, रूल्स रेगुलेशन्स खे फॉलो कंदासीं, असांखे बहितर लॻंदो। अगरि न कंदासीं त पोइ परेशानी पंहिंजो पाण खे थींदी आहे, छाकाणि ॿियनि जूं वाइब्रेशन्स हो सभु चीज़ूं असांखे मिलंदियूं, असांखे पाण खे किरो ॾींदो, कोई कुझु साड़ थींदो। जंहिं ॾींहुं असांखे लॻे न असां कंहिं जॻह बीठा आहियूं, ओड़ी महिल सोच अचे भई असांजे अॻो कोई बीहे त पोइ कीअं लॻंदो? असां वेठा आहियूं, कोई कुर्सी रखी करे वेहे त असांखे कीअं लॻंदो? पोइ हिकु दफ़ो हुयासीं मामो ॾेवो, हिकिड़ो आयो संत रोटी पियो खाए, तो सभु उनजे मथां बीठा, ऐं संत जे महिल रोटी पूरी कई, मथां उन्हनि मंझो हिकिड़े खे चए जेके उन सां गॾु हुया, चए हाणे तूं रोटी खा, तूं हुन ते खा, संत खाधी, हाणे तूं ज़रूरु खा। उनखे ॾाढो प्यार सां बि आहे, चए तोखे खाइणी ज़रूरु आहे, उहो ई मोहबत वेंदो, हे बि उहो रोटी खाए पियो, मां ॾे बि सभिनी खे सॾे करे सभई जेके हुनजे मथां खणंदा, तूं रोटी खा, असां बीठा आहियूं, तूं खा। हाणे हो चयो कीअं खाए, चए जेकॾहिं तूं नथो खाई सघे सभई जे बीठे ते, हाणे संत कीअं खाधी हूंदी, उनखे खाइण छो न छॾिजे? त चवण जो मक़सदु
जॾहिं असां जेका पाण ते गुज़रे उहो जॾहिं ॿिए खे न कंदासीं त उहो असांजे लाइ बहितर हूंदो। असां चवंदा आहियूं करूं बि पंहिंजी, ऐं थियण बि न खपे। कीअं थींदो? मां हिकिड़ो ट्रेन में सफ़र पियो करां, पोइ हिकिड़ो संत हो आयो हूंदा शेवादारी काॾा, हाणे संत मां सां गॾु वेठो संत जी तबियत सही न हुई, उनखे दिलि जी बि तकलीफ़ ॿियूं बि हुयूं, मां सां गॾु वेठो हुजे। मुंहिंजो शेवादारी काॾोसि वॾी उमिरि जो, चङी उमिरि जो, माना उन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में 65 खां मथे हूंदो जेको शेवादारी हुयुसि। पोइ जीअं वेठो त संत चयोसि मूंखे गोरी ॾे, मुंहिंजी टाइम थियो जीअं, तो जेको कम वारो सामान गोरियूं या ॿियूं चीज़ूं जेकियूं हुयूं उहो कोन जो रहिजी वियो, हुते खणी कोन आयो। शेवादारी हुयो लापरवाह थोरो, पोड़ाए बि जे करे न, पर उहे बि लापरवाह हो, वॾा बरबादी थियो आवाज़ पंहिंजी मर्ज़ी वारो। उन तो चलो थेलो तो मां रहिजी वियो, मां खणी कोन आयो आहियां। त संत खे थोरो नाराज़ थियो, इन मौक़े ते इहो न कंदा कीअं थींदो, दवाइयूं बि न हुजनि, तबियत कंहिं महिल कीअं छा थिए। संत पासे में वेठो आहे, बाक़ी चवंदो पिया सॼे सुवाल चवंदा पिया, हाणे इहे संत थिया, थोरी थोरी ॻाल्हि ते गुस्सो करे क्रोध करे ॿिया खे छा सेखारींदा। जेको हुजे माना एॾो काॾे में बू बू करे वेंदो, जेको वणे उन संत खे ॻाल्हाए, पंहिंजे गुरू खे जॾो वणे कुझु न चइजे। जेको हाणे संत जेको ॻाल्हायो, पर हेॾो जेको मां ॿुधो अॼु ताईं मूंखे यादि आहे, कुझु नथो चए। वरी कुदरती ॿिए दफ़े मिलियासीं, जीअं मिलियासीं तो हिकिड़े ॿिए मन पई ग़लति कयो, ग़लति हलियो कंहिंसां या कुझु ॻाल्हाए, कुझु बि थियो, वरी ॻाल्हि ॿुधायोसीं वरी त संत ॿुधो अणॿुधो कयो, वरी उहो बसि शुद्ध थी वियो। चए ॾिसो हाणे कंहिंखे न चवंदा त ईअं थींदो न, कंहिंखे सम्झाईंदा न, चवंदा दॿड़ीनिस कुझु चवनिस त चवंदा त कीअं थींदो, न सोचींदा न ॾिसंदा, कंहिंखे सम्झाईंदा ई न, चवंदा ई न। पर जंहिं महिल हुन तोखे ॾिनी ओड़ी महिल बर्दाश्त न कयूं, ॿिए खे न ॾिने, वरी हुन ते उबतो शुरू थी वियो त छो न कंदो पिया, छा कंदो पिया, कीअं कंदो पिया। सो साॻिए नमूने इहा हालत असां सभिनी जी हूंदी आहे। जॾहिं कोई चवंदो आहे बि बर्दाश्त न कंदा, कोई वरी न चवे त पाण करण लाइ तैयार न हूंदो। जॾहिं इख़लाक़ी फर्ज़ असांखे पंहिंजो पाण फॉलो करणु खपे, पंहिंजो पाण खे बहितर थियणु खपे। इहे की नंढा हूंदासीं इख़लाक़ी फर्ज़ ॾाढा हूंदा, इख़लाक़ियात सम्झाई वेंदी, उथणु वेहणु ॻाल्हाइणु तौरु तरीक़ो अंदाज़, इन करे इख़लाक़ किरदार संस्कार करेक्टर संस्कृति सभु मज़बूत हूंदा। जॾहिं की उन चीज़ुनि खे असां छॾियोसीं, थोरी थोरी ॻाल्हियुनि खे छॾियोसीं, असांजो सभु कुझु उबतो थी वियो। छाकाणि असां मौन छॾियोसीं, असां एकांत छॾियोसीं, असां ॿुधणु छॾियोसीं, असां सभिनी सिर्फ़ु ॻाल्हाइणु शुरू कयोसीं। असां पंहिंजे अंदरि वञणु छॾे ॾिनोसीं त असांखे छा करिणो आहे, असां सिर्फ़ु ॾिठोसीं त ॿियो छा थो करे। असां सभिनी ॿियनि थोरो बि कुझु कयो हूंदो हिकदमि कमेंट्स पास करे छॾियासीं, हिकदमि ॻाल्हाए छॾियोसीं, हिकदमि चई छॾियोसीं, पर पाण न कयोसीं, पाण न कंदासीं।
ॿियो को असांजे अॻो वेठो हुजे असांखे ॾुखियो लॻो, पर असां कंहिंजे अॻो वेही रहियासीं असांखे कुझु बि न लॻो। ॿियो को असांखे ओरांगे पियो असांखे ॾुखियो लॻो, पर पाण ओरांगे आयासीं असांखे कुझु बि न लॻो। ॿिए कंहिं असांजी नज़र खे रोकियो असांखे ॾुखियो लॻो, पर असां कंहिंजी नज़र खे रोके छॾियोसीं असां कुझु बि न थियो। छाकाणि असां सिर्फ़ु ॿियनि खे ॾिसणु शुरू कयोसीं, पाण खे ॾिसणु शुरू न कयोसीं, पाण खे छॾे ॾिनोसीं, पंहिंजो पाण खे दूर करे छॾियोसीं। ऐं जॾहिं असां ॿिए खे ॾिसणु शुरू कयोसीं, असां पंहिंजे अंदरि खे छॾियोसीं, सभु कुझु उल्टो थी वियो। हाणे वरी असां ॿिए पहलू खे ॾिसूं। हे मां थोरा थोरा मिसाल इन करे ॾिना जेके असांजे मथां रोज़ गुज़रंदा। जेसिताईं असां पंहिंजी वाइब्रेशन सही न कंदासीं, ॾियणु वठणु, असां सही कीअं कंदासीं? आहिनि नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं। असां सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं, कंहिं मंदर में वेंदा आहियूं, धर्मस्थल ते वेंदा आहियूं, कंहिं चङी जॻह ते वेंदा आहियूं, पर असां ॾिसंदासीं असां तक़रीबन पंहिंजो पाण खे ॾिसूं। जॾहिं को सचे साईं जी दामन में आयासीं, भई छा हुयासीं, छा थी विया। अॼु ताईं जेको कुझु घुरियो आहे, जेको उनजी रहमत को वरितो आहे, पातो आहे, उनजी आसीस, उनजी रहमत असांखे सदाई मिली आहे। काथो जा काथे पहुची वियासीं, उन हिकु दफ़ो थोरो आसीस वरितीसीं। हर हिकु माण्हू केतिरो वधियो आहे, केतिरो वसियो आहे, सभिनी खे ॾिसंदासीं। सभिनी खे पंहिंजे खाधे खां वधीक आहे, रहाइश खां वधीक आहे, मालिक जी रहमत आहे सभिनी ते। उनजे बावजूदि सकून ऐं शांती छो न आहे? प्यार ऐं मोहबत छो न आहे? सिक ऐं श्रद्धा छो न आहे? घर में हिक ॿिए जे लाइ मेठा जो मोहबत छो न आहे? सब कुझु हुजण जे बावजूदि, सब कुझु पाइण जे बावजूदि असां में छो न आहे ॿियूं चीज़ूं जेके हुजणु खपनि? सब कुझु हुजण जे बावजूदि परेशानी। मां त ॾिसंदो आहियां जंहिंजूं बि ॻाल्हियूं हलंदियूं नी, जॾहिं बि काई ॻाल्हि थींदी आहे, हर कोई हिक ॿिए खे चवंदो आहे, भई मां तोखे कहिड़ी कमी ॾिनी आहे, कहिड़ी तोखे मना कई आहे। हिकु गुर्दो 10 ॾींदो आहे, जेको चवे थो कहिड़ी ॻाल्हि में आज़ादु आहे, जेको वणे वे करो, मां कहिड़ी मना कई आहे। सभु कुझु पियो थो, पोइ बि पिटको आहे। आख़िर कारण छा आहे? छो? सब कुझु हुजण जे बावजूदि हर हिकु घर ईअं आहे, उनजो कारण छा आहे? उनजो कारण सिर्फ़ु इहो, छाकाणि त असां उन मालिक जे दर ते वञी करे जेको बि कुझु घुरियो आहे उहो असांखे मिलियो आहे। जेको बि कुझु चयो आहे उहो असांखे मिलियो आहे। पर असांजा वॾा जेके हुया न, थोरो वरी ॿिए पहलू ॾे असां ॾिसूं। उन्हनि खे एतिरो घणो कुझु बैंक बैलेंस बि कोन हो, माल मिल्कियत बि कोन हुई, धन पदार्थ बि कोन हो, उथी वेठी बि कोन हुई, खाधो पीतो बि कोन हो, हलण जा एॾा अंदाज़ बि कोन आहे, एॾो सुख बि कोन आहे जेतिरा अॼु आहिनि। गाॾियूं ॾींहुं हलियल आहे, उथी वेठी आहे, सभु कुझु आहे, खाधो पीतो आहे, जेतिरो ख़र्चो आहे। ऐं कॾहिं कॾहिं त ॾिसण में ईंदो आहे, कंहिं मौक़े ते या कंहिं ॾींहं ते, छॾो मौक़े ते बि मां नथो चवां, कंहिं ॾींहुं अॼु जो इंसानु एतिरो ख़र्चो कंदो आहे जेको उन्हनि पंहिंजी पूरी ज़िंदगी में ॾिठो बि न हूंदो।
कोई एतिरो हिकिड़ी में ख़र्चो कंदो आहे, उन्हनि सॼी ज़िंदगी में एतिरो कोन ॾिठो हूंदो। एतिरे हुजण खां बाद में बि सुकून, शांति, सुख उहो न आहे। हर कंहिंजो अंदरि खाधो पियो आहे, अंदरि वरितो पियो आहे, अंदरि सड़ियो पियो आहे, ॿरियो पियो आहे। आख़िर जो कारण छा आहे? जॾहिं त मालिक जेको गुरू था ॾिए को बि कई गुना वधीक थो, ईअं बि कोन्हे, जेको गुरू था ॾिए थो उनजो कारण सिर्फ़ु इहो आहे, असां में मौन न आहे, असां में एकांत न आहे, असां मौन खां परे थी वियासीं। असां ॿियनि सां ॻाल्हाइण शुरू कयोसीं, लेकिन पंहिंजो पाण सां ॻाल्हाइण छॾे ॾिनोसीं। असां ॿियनि खे ॾिसणु शुरू कयोसीं, लेकिन पंहिंजो पाण खे ॾिसणु छॾे ॾिनोसीं। असां ॿियनि खे ॿुधाइणु शुरू कयोसीं, लेकिन पंहिंजो पाण खे ॿुधाइणो छॾे ॾिनोसीं। असां ॿियनि खे सम्झाइणु शुरू करे छॾियोसीं, लेकिन पंहिंजो पाण खे सम्झाइणु छॾे ॾिनोसीं। इहो मेन कारण थी वियो, छाकाणि असां में मौन न रहियो। असां ख़ामोश थियूं त पाण सां ॻाल्हायूं। असां सभु कुझु ॿियनि सां कयोसीं, पाण दिगड़े त कयोसीं न, पाण खे सही सम्झी करे वेही रहियासीं। असां सिरनो, असां जेको मालिक को घुरंदा उहो ॾींदो आहे, पर कॾहिं असां ॾिठो आहे असां घुरियो छा आहे? कॾहिं गहराई सां ॾिसंदासीं। असां जॾहिं उन मालिक ॾे वेंदा आहियूं, हिकिड़ी मिसाल सां सवलो सम्झायां। हिकिड़े ॾींहुं नारद खे ख़्यालु थियो त मां तीर्थ यात्रा करे अचां। उहो सभु तीर्थ घुमंदो फिरंदो आयो, दर्शन कंदो आयो, सनानु कंदो आयो, संतनि सां मिलंदो आयो, सभु दर्शन कंदो ॾिसंदो आहे। नारद पाण सभु तीर्थ घुमंदो आयो, कंदो आयो। जंहिं महिल आयो, पोइ जंहिं महिल भॻवान खे हवाल पियो ॾे, चयईं सभु तीर्थ घुमी आहियूं, सभु तीर्थ करे आहियूं, घुमंदो आहियूं, पर हक़ीक़त में मां जॾहिं बि वेंदो मूंखे ॾाढी शांती ईंदी, पर काथे मूंखे मन खे शांती कोन आहे। इन दफ़े जे बाद मूंखे मन खे उहा शांती न मिली। भॻवान पुछियोसि छो? चए छा आहे साईं, जहिड़ो माहौल, जहिड़ा माण्हू जेको चाहत खणी ईंदा उहो असरु पवंदो न, इन करे असां जेको उते वेंदा आहियूं, उहो वेंदा आहियूं मन वर्ती खे संभालण ऐं सुधारण जे लाइ। हाणे मां वियुमि न, माण्हू सभु देह विरती आहे, इन करे देह विरती थी विया, मन विरती थी न, इन करे सॼो उबतो थी वियो आहे कमु। सो हक़ीक़त में उहा हालत असां सभिनी जी थी वई आहे। असां वेंदा आहियूं, असां पंहिंजे मन खे संवारूं, मन खे संवारियोसीं, पंहिंजे अंदर खे संवारियोसीं, बाक़ी त सभु कुझु पंहिंजो पाण संवरजी वेंदो। असां मन छॾे करे देह खे संवारणु शुरू कयोसीं। असल से न अॼु जे दौर में किथे बि हुजो, किथे बि असांखे वञिणो हुजे, असां वेंदासीं, पहिरियों राइश पुछंदासीं, खाधो पीतो पुछंदासीं, तौर तरीक़ो अंदाज़ पुछंदासीं, पासे में को होटल हूंदो उहो पुछंदासीं, किथे राइश मिलंदी, किथे खाधो मिलंदो उहो पुछंदासीं। सभु पंहिंजे देह जूं जेके बि आहिनि सुविधाऊं, सुख सुविधाऊं सभु पुछंदासीं। जेकॾहिं उहे हूंदियूं
तो पोइ असां वञण रहण जी कोशिश कंदासीं। जे उहे न हुजो त बसि हलण जी कोशिश कंदासीं। अॻे हूंदो असां सभु भई किथे वञिबो, भई कंहिं कम सां वञिबो त बि सोचिजे कम सां वञिबो बि किथे दर्शन थी वेंदो, वेंदासीं कंहिं धर्म स्थल जो कंहिं संत जो कुझु भई वेंदासीं, दर्शन बि थी वेंदो, वेंदासीं। अॻे कंहिं कम सां बि वञिबो त दर्शन जो भाव हूंदो त असां दर्शन करे ईंदासीं। अॼु असां ॾिसंदासीं दर्शन जे लाइ इन करे वेंदो, इन भाव सां उन बहाने घुमी ईंदासीं, ॿियो को कमु करे ईंदासीं, वञी करे थी ईंदासीं। उबतो थी वियो सभु कुझु। भई वेंदासीं हिकिड़ी दर्शन ते वेंदासीं, नालो सॼो ठिकर उन संत जे मथो या आस्थान जे मथो, वेंदासीं पंहिंजी मर्ज़ी सां मनमानी करणु। अॻे घुमण या कम जे बहाने दर्शन करण वेंदा हुआसीं, हाणे दर्शन जे बहाने घुमण या कमु करण वेंदा आहियूं, पंहिंजी मनमानी करण वेंदा आहियूं। त अॼु जेके असां आहियूं उहे सभु देह वृत्ति थी विया, भई शारीरिक सुख जे लाइ थी वियो। भई सुख आहे, सुविधा आहे, कंदासीं त ठीकु आहे, जेकॾहिं उहा न आहे त बसि हर को पंहिंजे घर ख़ुशि, उहा ॿिए पासे तलाश कंदो, भई ठीकु आहे घड़ी करे वियासीं, दर्शन करे आयासीं, बाक़ी कमु ॿिया करणा आहिनि। जॾहिं मंदर, आश्रम, धाम उहे सभु बणाया इन क्या मंदर या मन जो द्वार, जिते असांजे मन जूं ताकियूं खुलनि, अंदरि असांजो खुली करे बीहे, अंदर जी शुद्धि, अंदर जी पवित्रताई, अंदर जी भलाई, सोच जी बहितरी, वीचारनि जी ऊंचाई, जिते एतिरा पवित्र तुंहिंजी अपवित्रतायूं, ग़लति ख़्याल सभु ख़तम थी वञनि। धाम जिते हाणे ईश्वर पाण प्रगट थियो हुजे, पाण आयो हुजे। मंदिर, धाम, तीर्थ, आश्रम, आश्रम यानी शर्म, यानी तो शर्म माना मेहनत। मन ते वेंदासीं, एतिरी शेवा कंदासीं, ही कंदासीं, पंहिंजे पघर खे ॾिसंदासीं, बिना वञी करे एतिरो कुझु कंदासीं, पंहिंजो पाण खे तपाइण चोजे, यानी एतिरी शेवा करणु, एतिरो बहितर करिजे, पंहिंजी जान जी यानी जिस्म जी परवाह न करे, पर असां एतिरी शेवा कंदासीं त सभु असांजे पघर में पाप ख़तम थी वेंदो, असां एतिरो वञी करे चङो कंदासीं। शर्म करणु यानी कोशिश करणु, मेहनत करणु। शर्म जी माना हया हिते न आहे, शर्म जी माना मेहनत आहे, लगन आहे, उत्साह आहे, कुझु करण जो नालो आहे। आश्रम ये सब इन करे विया जेके असां देह वृत्ति को मथे करे सॼे अंदर के उज्जवल कनि, बहितर कनि। जॾहिं असांजी सोच अंदर जे उज्जवलता जी हुई त असांजो अंदर एतिरो उज्जवल हूंदो, असांजो इख़लाक़, किरदार, असांजा संस्कार, असांजा गुण, असांजी हली चली, असांजा आदर्श उहे एतिरा ऊंचा हूंदा जो कि कोई चैलेंज हूंदो ई न हो। कदुर, इक़दार सभु। लेकिन जॾहिं खां असां मन वृत्ति खे छॾे करे देह वृत्ति तरफ़ आयासीं, सभु कुझु उहो घुरियोसीं, पैसो, पदारत, उथी वेठी, अंदाज़। अॼु किथे बि हलूं, कंहिं बि जॻह ते जेके बि पलव पवंदा आहिनि, जेका बि अरदास थींदी आहे, अॼु ताईं के पंहिंजी उज्जवलता टंगाई मालिक जी रहमत जे लाइ पाती आहे, या हर कंहिं कुझु न कुझु घुरण जे लाइ पाती आहे। असां ॾिसंदासीं गहराई खां।
छाकाणि असां पंहिंजे मन खे, पंहिंजे हृदय खे, पंहिंजे अंदर खे, पंहिंजी सोच खे उनखे असां ॾिठोसीं ई न। असां सिर्फ़ु ॿाहिरियूं चीज़ूं घुरियूंसीं, इन करे ॿाहिरियूं चीज़ूं असांखे मालिक एॾियूं ॾिनियूं जंहिंजो अंदाज़ ई न आहे। लेकिन सभु हुजण जे बावजूदि जेको असां मन खे संवारियोसीं न, मन खे ठाहियोसीं न, उहो घुरियोसीं ई न। इन करे इख़लाक़, किरदार, संस्कार, संस्कृतियूं सभु हिते हलियूं आहियूं। नज़र, नियत, सोच, वीचार सभु कुझु कमु लही वियो। छाकाणि त असां अंदर जा आदर्श, ऊच आदर्श सभु भुलिजी वियासीं। अंदर जी सोच असां भुलिजी वियासीं। जॾहिं असां कॾहिं इहो ॾिठोसीं न, जेको मालिक चाहे उहो असांखे बणाए, असां कॾहिं सोचियोसीं जेको असां चाहियूं उहो बणाए, उहो करे। जेको असां चाहियूं उहो बि उहो सभु ॾिए थो, पर असांखो ग़लती इहा थी वई, असां मन वृत्ति छॾे करे, मंदर खे छॾे करे असांजी देह वृत्ति थी वियासीं। सिर्फ़ु शारीरिक सुख, सिर्फ़ु असां उन में, ऐं उहे सुख असांखे जेॾा ई मिलिया नी, लेकिन सुकून, शांति, प्यार, मोहब्बत उहे सभु न कंहिं घर में, न कंहिं जॻह ते। ऐं सांसारिक या शारीरिक सुख असां जेतिरा बि वरदासीं, संसार जेको ई आहे असांखे यादि रखणु खपे उहो आसार आहे। संसार जेको ई आहे, जेका चीज़ ठही आहे उहा रहंदी ज़रूरु, जेको आयो आहे उहो वेंदो ज़रूरु। इन करे संसार जी मन जी अगरि शुद्धि या बहितरी चङाई न हूंदी त संसारिक चीज़ में असां जॾहिं बि ॾिसंदासीं असांखे सदाई परेशानी मिलंदी आहे। जॾहिं न हूंदी आहे थियण लाइ परेशान हूंदा, जॾहिं मिलंदी आहे त वञण जे ख़ौफ़ खां परेशान हूंदा। इन करे सुख करे मिलंदो किथे आहे, सदाई परेशानी गुज़ारींदा। ऐं सदाई जेको ग़रीब हूंदा त अमीर थिया, अमीर चवंदा शाहूकार थिया, उन चक्कर में पंहिंजो पाण खे पूरो थींदा। इन करे कंहिंखे सुख नज़रंदो ई न आहे, ॾिसंदो ई न आहे। इन करे उहा ज़िंदगी पूरी थी वेंदी आहे, लेकिन सुख संसार में महसूसु तक़रीबन कंहिंखे न थींदो आहे, ॻाल्हियूं जेके करे, बाक़ी अंदरि खाधो पियो हूंदो आहे। हिकिड़ो सभु कुझु हिकिड़ो 90 साल जो उहो आयो, पोइ चए पियो भले मूंखे सुख लिखियल कंहिंजा कोन्हे लिखियल, हुयोसि बि सभु कुझु, लेकिन उहो नीचा सोच आहे भई जेको बि आहे, कॾहिं पोटरा, कॾहिं ॾोटरा, कॾहिं पर पोटरा, सभई यादि आहे, कोई सुख लॻे ई न पियो, सॼी चाहत में पूरो छॾो। साॻे नमूने हर कंहिंजी ज़िंदगी ईअं वेंदी आहे। उनजो कारण असां मन खे न ठाहियोसीं। मन कॾहिं मालिक को घुरियोसीं न, शुद्धि पवित्रता ई कॾहिं घुरीसीं न, सुकून ऐं शांति असां कॾहिं घुरीसीं ई न, प्यार ऐं मोहब्बत असां कॾहिं घर जो घुरियोसीं ई न, मालिक ॾे अची करे उनजी रहमत कॾहिं घुरीसीं न। जेको कुझु घुरियोसीं उन सां कुझु ॾेई छॾियोसीं। छाकाणि त असां न घुरियोसीं, छाकाणि त असां मौन छॾे ॾिनोसीं, असां एकांत छॾे ॾिनोसीं। असां ॿियनि खे सम्झाईंदा आयासीं, ॿियनि खे चवंदा आयासीं, लेकिन पाण खे ॾिसणु छॾे ॾिनोसीं, पाण खे जाचणु छॾे ॾिनोसीं। ॿिए कंहिं ग़लती कई, आग बबूला थी वियासीं, लेकिन पाण को थी असांखे यादि बि न रहियो त ॿिए खे तकलीफ़ बि पहुती आहे। ॿियनि खे एॾो ॾुखियो कयोसीं, ॿियनि जी ज़िंदगी हराम थी वई, तॾहिं बि असांखे पतो न आहे, पर कंहिं असांजे लाइ कंहिं हिकु लफ़्ज़ चयो या थोरी चूंदी पाती, हिकदमि आग बबूला थी विया, त उन में असां हे कयो अलाए छा छा लॻो। पाण कंहिंजो थोरो चवणु बर्दाश्त न कयोसीं, ॿिए जी ज़िंदगी हराम करे छॾीसीं, एतिरो कुझु कयोसीं, लेकिन असांखे महसूसु ई न थियो। छाकाणि त कॾहिं असां ॾिठोसीं ई न त ॿियो असां मां कीअं हलियो। हमेशह ॿियनि सां ॻाल्हाइण में मां सां ॿियो कीअं हलियो, बसि हुन में पूरा थी वियासीं।
ऐं जेको मां कीअं हलियुमि असांखे यादि ई न रहियो। इन करे जेको हलियुमि उहो पतो न पियो। इन करे कर्म जो फल जॾहिं मोटी करे मिलंदो आहे असांखे मां त कुझु कयो ई न, छो मां सां थिए थी, सभु कुझु उल्टो थी वियो। तंहिंजे करे असां हिकिड़ी में ॾिसंदासीं ॻाल्हियूं तमामु नंढियूं नंढियूं हूंदियूं आहिनि। जेकॾहिं आश्रम वांगुरु असां थोरो शर्म करूं, शर्म माना थोरी महिनत करूं, सिर्फ़ु उते वञी करे गिलास में पाणी पी अचूं, उते वञी करे वेही करे खाधो खायूं, उते वेही करे फोन ते ॻाल्हायूं, जिथे उहो आहे, बाक़ी घर में कोई झगड़ो आहे ई न। जेके लफ़्ज़ असां थोरी पेस्ट, थोरी बुर्श, थोरी गिलास, थोरी थाली, थोरी उबता ॻाल्हाईंदा आहियूं, उहो प्यार सां ई पुछी सघंदा आहियूं पेस्ट आहे किथे, छो कोन्हे पई, या पाण खणी बि सघंदा आहियूं जिथे पई आहे। लेकिन सॻड़ी सॼी पेस्ट बुर्श जे लाइ, हिकिड़े गिलास जे लाइ अलाए घर जा सभई भाती मारे छॾींदा आहियूं, पतो न आहे ॿारनि खे छा ॻाल्हाईंदा आहियूं, घर वारनि खे छा ॻाल्हाईंदा आहियूं, अलाए छा छा कंदा आहियूं। सॼी सॼी ॻाल्हि त असां सॼो ख़ानदान पंहिंजो तबाह करे छॾींदासीं। जॾहिं पंहिंजो तबाह कंदासीं त ॿिए जो छा बचाईंदासीं? असां कॾहिं सोचो आहे? असां त कॾहिं पंहिंजे घर वारनि खे ई कोन्हे बख़्शियो, पंहिंजे ॿारनि खे कोन्हे बख़्शियो, घर वारनि खे कोन्हे बख़्शियो, एॾा लफ़्ज़ ॻाल्हाया थी, माना असां त ॻाल्हाए करे त मारे चुका आहियूं न। थोरो असां पंहिंजो पाण सां थोरो ॻाल्हायूं। तंहिंजे करे असां उन सचे साईं खे ॾिसंदासीं, उनजे दामन में जेके हूंदा उन्हनि सिर्फ़ु आसीस घुरी किथे पहुता, इज़त मान शान छा हुयो, जेतिरा ई ॾिसंदासीं काथो जा काथे पहुता हुयो, के पाणी भरिया, के गयूं चालियूं कनि, कुझु कयो, कनि शेवा कई, केतिरा अमीर बणिजी विया। ऐं सिर्फ़ु अमीर न बणिया, उनजी इज़त केतिरी हुई उनखे ॾिसंदासीं, उहे सिर्फ़ु अमीर न बणिया, पर उनजी इज़त ऐं शान मान केतिरो हुयो जेके हुया। असां अमीर बणियासीं पर इज़त ऐं शान न बढ़ाए सघियासीं। उनजो पंहिंजो घर ठाहियोसीं, घर में सभु कुझु सुख आहे, पर सुख वठी न सघियासीं, छाकाणि सुकून ऐं शांती नहीं। असां सभु कुझु ॾिनोसीं घर खे, पर प्यार ऐं मोहबत न रहियो। असां उन सचे साईं जी दामन में आयासीं, सभु कुझु पातोसीं, छा ओतिरी श्रद्धा ऐं भावना में रही, ओतिरी नज़र ऐं नियत में रही, ओतिरो आचरण में बहितर रहियो, आदर्श में रहिया। सिर्फ़ु असां थोरो पंहिंजो पाण खे बदिलायूं, सभु कुझु बदिली वेंदो। सिर्फ़ु थोरो चङो करिणो, उन फोन वांगुरु, उन गिलास वांगुरु, उन पेस्ट बुर्श वांगुरु, वधीक कुझु आहे ई न। असांखे कोई छो चवे त रुमाल पायो, असांखे कोई चवे छो चवे त बीहो, कोई हे चवे त विहो, असां पाण उते विहूं, कहिड़ी ज़रूरत आहे, छा करिणो छा आहे? लेकिन उनमें जेको असांखे सुकून ऐं शांती मिलंदी, जेको हर को वेही करे उनजो दर्शन कंदो, भई कंहिंजे साम्हूं वेही रहियासीं या बीह रहियासीं, भई जेकॾहिं बीठासीं, जेतिरनि जी नज़र रोकीसीं, दर्शन रोकियोसीं, उहो बि त पंहिंजे हिसे में आयो, पर जेकॾहिं उनजी जॻह ते असां वेही रहियासीं, जेतिरनि जो दर्शन थियो, उहो भाग बि त असांजे हिसे में ईंदो, उहो बि त असांखे मिलंदो। तंहिंजे करे उहो भाग, उहो क़िस्मत, उहे वाइब्रेशन्स, उहे बहितरी, उहे चङायूं
असां सभु वरदा वञूं, असां उनखे विञाईंदा न वञूं। असां थोरो करे मालिक जे दर ते अची करे पंहिंजी मनवर्ती खे थोरो बहितर जी अरदास करे ॾिसूं, मनवर्ती खे संवारण जी कोशिशि करे ॾिसूं। असां ॾिसंदासीं त किथां जो किथे पहुची वेंदासीं, सुकून ऐं शांती कहिड़ी थी वेंदी, असांजा घर कीअं थी वेंदा। असां ईअं कुझु खणी करे उछलाए छॾूं, पर उनजी जॻह ते कोई अहिड़ी चीज आहे खणी करे छो दॿे में विझणी आहे, ॿियो करिणो छा आहे। असां गंद करूं बि छो। जो उन शख़्स चए भई मां वञी करे पाणी पी ईंदो आहियां, भई पी करे हर भर गप को मां बचंदो, तिरकड़ को मां बचंदो। साॻे नमूने असां थोरी थोरी ॻाल्हि अपनाईंदासीं त केतिरियूं बहितरीन चीज़ूं असांजे जीवन में ईंदियूं। असां थोरो थोरो जेके इख़लाक़ी फ़र्ज़ आहिनि पंहिंजा, उहे असां थोरो पूरा कंदा वञूं। असां जेका चीज़ अॼायो ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाए कंदा आहियूं, उहे लफ़्ज़ थोरो थोरो प्यार सां बदिलणा आहिनि, ॿियो करिणो ई छा हूंदो आहे। असांखे कोई चवे छो रुमाल पायो, असां पाण पाए छॾूं, असां कोई चवे छो, असां पंहिंजो पाण पंहिंजी जॻह ते सही नमूने विहूं। साॻे नमूने हूंदियूं नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं न, का वॾी चीज़ हूंदी बि न आहे, लेकिन असांखे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं उहे संभालणियूं ज़रूरी। असां नंढी ॻाल्हि पाणी जो क़दुरु कंदासीं त पोइ खीर तेल सॼी माल मिल्कत अलाए किथे किथे क़दुरु करे वेंदासीं, सदाई अमीर रहंदासीं, सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं। पर उनजी ॻाल्हि अगरि पाणी जो थोरी ॻाल्हि जो क़दुरु न कयोसीं, आहिस्ते आहिस्ते सभु कुझु असां वरी छा विञाए छॾींदा। इन करे थोरी थोरी चीज़ जो क़दुरु कयूं, ऐं क़दुरु जे लाइ असां हर रोज़ मौन खे थोरो वक़्तु धारण कयूं, हर रोज़ 5 मिंट पाण खे ॾियूं ज़रूरु। जीअं नेम में वेहींदा, नेम में त असां सभु वेहींदा, असां सिर्फ़ु नेम में वेहण खां अॻु 5 मिंट छड़ो पंहिंजो पाण खे मौन में रखूं, ऐं रखी करे पंहिंजे सॼे ॾींहं जी छड़ो दिनचर्या ॾिसूं, जेको बि अथव छा छा कयोसीं, जेको ग़लति हलियो उनखे माफ़ करे छॾूं, जंहिंसां ग़लति हलियासीं उनको दिलि में माफ़ी थी पंहिंजो पाण फील करियो, यानी ग़लती मां को थी वई आहे, बसि असां मथां नेम में त वेहूं ई था, सिर्फ़ु पंहिंजी ग़लती खे महसूसु कंदे सच साईं खे अरदास करूं त मालिक रहमत कर, ग़लती मूंखां वरी न थिए, मुंहिंजो मन एतिरो बहितर थिए जीअं तोखो पास पवां, तुंहिंजी सदाई रहमत खे पायां, असांखे सभु कुझु तंहिंजे करे हर रोज़ थोरो वक़्तु पंहिंजो पाण खे छड़ो ॾिसूं, ऐं ॾिसंदासीं जीअं पंहिंजी थोरी थोरी हल्की ग़लती खे ॾिसंदासीं, सम्झंदा वेंदासीं, असांखे एतिरी त रहमत मिलणु शुरू थी वेंदी, एतिरो त बहितर वाइब्रेशन्स मिलणु शुरू थी वेंदियूं, असांजा अंदाज़ एतिरा चङा थींदा जो भाग क़िस्मत रहमत सभु कुझु असांखे मालिक जी मिलंदी, असांजो सभु कुझु ऊचाइनि खे छूंदो। असांखे थोरो छॾो हल्को सो ईगो छॾणो आहे, ॿियो करिणो ई छा आहे, सिर्फ़ु पंहिंजो पाण खे बहितर कंदा। स्वामी जे प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु गॾु थियूं, उहो मौक़ो हक़ीक़त में सिर्फ़ु पाण खे ॾिसण ऐं पाण संभालण जो मौक़ो आहे। असां मुंहं रखंदा आहियूं, पर गॾु खां असां मुंहं धारण में कयूं, ऐं हर रोज़ सिर्फ़ु 5 मिंटनि जे लाइ असां मुंहं धारण कयूं, जंहिंमें सिर्फ़ु पंहिंजो पाण खे ॾिसूं, सॼे ॾींहं में जेको कुझु कयोसीं सिर्फ़ु उनखे ॾिसूं, ऐं उनखे ॾिसी करे जीअं ई पाण संभालणु शुरू कयोसीं तो क़िस्मत जा द्वार सभु खुलणु शुरू थी वेंदा। मालिक जी रहमत असांखे एतिरी मिलंदी जो असां सदाई फलंदा फूलंदा रहंदासीं, उनजी रहमत सां वधंदा रहंदासीं। ऐं उनजे लाइ असांखे अंदरि श्रद्धा विश्वास भक्ति, ऐं ॿिए हफ़्ते वरी उन ते ॻाल्हाईंदासीं, घणो थियो थी। सो अॼु जिन प्यार भरी घड़ियुनि में उन सच सदगुरुदार, उन ईश्वरदार, इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो पाण ॾिसणु
ऐं पाण संवारण जी आसीस बख्शे जे ऊंच आदर्शन के वठंदे पंहिंजो पाण खे भाग्यशाली बनाईंदे उन सचे साईं जी रहमत जा सदाई पात्र बनंदे भाग बनाईंदा रहो। सो अॼु जी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे विस्पतवार एकांतवास जे प्यार भरे अवसर ते पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब की तरफा आशीर्वाद शुभकामना वादा सचो सच सचो सच।